खोरा खाते सिंध के 12 ज़िलनि के गोदामनि में 2,66,453 कणक जूं बोरियूं गुम थियण की तस्दीक कई है। गुज़िरियल साल सूबे में 2 अरब 80 करोड़ रुपयनि की कणक चोरी थी हुई। खुराक खाते तरफ़ां जारी कयल फिजिकल वेरिफिकेशन रिपोर्ट में अहम इंकशाफ साम्हूं आया। रिपोर्ट में सिंध के 12 ज़िलनि के गोदामनि में 2,66,453 कणक जूं बोरियूं गायब थियण की तस्दीक कई वई है। खुराक खाते की रिपोर्ट में बुधाया वियो त सूबे में कणक जो बम्पर फसल हुजण बावजूद खातो कणक खरीदारी जो हदफ पूरो न करे सघियो ऐं 14 लख मैट्रिक टन में सिर्फ 7,07,000 मैट्रिक टन कणक खरीद कई वई। ज़रनि मूजिब सिंध में बैंकुनि खां कर्ज़ वठी खरीद कयल 2 अरब 67 करोड़ रुपयनि जी कणक गोदामनि मां गायब थी वई आहे, जंहिं लाइ सूबाई हुकूमत कणक चोरी जा सबब ॼाणण लाइ हिकु कमेटी जोड़े छॾी आहे। वाज़ रहे त सिंध जे सरकारी गोदामनि मां कणक चोरी थियण मामूल बणियल आहे। गुज़िरियल साल 2 अरब 80 करोड़ रुपयनि जी कणक गोदामनि मां चोरी थी हुई।